भैया ये असांजो जेको केस्टन में भी असांजा वीडिया भरी हुआ मूवी यारो असांजो बा ज़ाहिद मशहूरी जेको मूवी इन मतलब भरे पियो ऐं केस्टूं बि असांजी भरी हुआ उन जे फरमाइश ते मां कलाम चवां पियो उस्ताद गुलशेर जो जेको मां केसट में हाणे ॻाए आहियां वरी फरमाइश कई अथई ऐं फरमाइश उस्ताद हाजी चांजी छो नथो ॻाल्हाई मूं कहिड़ो कयो ॾोह फासाए मूंखे प्यार में तो सफ़ा कयो आलो छो थो करी ड्रोह अंत तका के पोटे सां फरमाइश का ज़ाहिद मशहूरी जिन्हें फरमाइश ते कलाम चाहूं थो दिल पर साईं छो न ॻाल्हाई मूंखे ॾिसी पियो मड़ो लिकाई आ त तुंहिंजे लाइ जानी पियो रोआं सारी रात आ त तुंहिंजे लाइ सोहणा पियो रोआं सारी रात दिल पर साईं छो न ॻाल्हाई मूंखे ॾिसी पियो मड़ो लिकाई आ त तुंहिंजे लाइ जानी पियो रोआं सारी रात आ त तुंहिंजे लाइ सोहणा पियो रोआं सारी रात फरमाइश नादर कलोड़ो सईद खान कलोड़ो कॾहिं सुबुह कॾहिं मथंदा कॾहिं तकारो ॾींहुं हुआ यादि भुलाई हाणे थो तूं कॾहिं लॻो ई ॾींहुं हुआ अली और कलोड़ो सिकंदर कलोड़ो जेको मुझे उस्ताद मोहम्मद अली शाह वीचारो नौकर तो जो सदाए हिजरत में सुना साईं हिजरम नाम जवाए
फरमाइश खास हो त कलोड़े जी नज़ीर कलोड़े जी